केॾा कलूर थी विया आहिनि। हाणे त कुझु बि न बचियो आहे घर ऐं घराणनि में। सभु तीलियूं तीलियूं थी खिंडरजी वियासीं। इहो ई चवंदी हुयसि त फॾा फसाद रिश्तनि खे लोड़े छॾींदा आहिनि। भाउ भेण जो न रहियो आहे, भाणे जो मामे जो न रहियो आहे। ख़ुशियूं ख़ाक थी वयूं आहिनि, मेठ मोहबत बर्बाद थी वई आहे। दादन खे चवां त सोराब वारनि खे माफ़ करे ऐं ॿियनि सां झगड़ा छॾे, न त ही घर कब्रिस्तान थी वेंदो। हींअर बि अलाए कहिड़े हाल में आहे। वञासीं त चिड़ी थो वञे, रोके थो त न अचु, पर खेसि छा ख़बर त माउ जी दिलि कुरड़ीअ वांगुरु पाणीअ खां ॿाहिरि लुछण लॻंदी आहे औलाद जे लाइ। शल खेसि समक अचे त रिश्ता ॻंढिबा आहिनि, छिनबा न आहिनि। मूं कॾहिं तुंहिंजी मदद न कई आहे। बेवकूफ़ वारियूं ॻाल्हियूं न कर सोराब। मदद कई आहे रेस, पर उहा न जेका थियण घुर्जे। तोखे कुल्ले ते खणी हली कराची घुमाया, ईअं न? रेस तव्हां ईअं चाचे खे न चओ। आहिस्ते शपना आहिस्ते। पुलिस जो मामिलो हुजे या शहबाज जो, मूं घटि में घटि तव्हांजी मदद कई आहे। असां बि त तव्हांजी चई रहिया आहियूं न रेस। इहा ई त रेस बि ॻाल्हि करे थो न। मदद बि चवण में हुजण जे करे थींदी। बाक़ी दादन वांगे पाण रेस थींदव त पोइ छो कंदो मदद? असांजो चङो आहे बगन। मां चङो किथे आ? रेस बहराम चङो आहे सोराब। हाँ, बाक़ी तूं छा आहीं? चाचे बि रेस जे नाले चयो आहे। शपना, ही वक़्तु इन ॻाल्हियुनि जो न आहे। शहबाज ख़ान SP खे अलॻि त रेस अब्दुल मजीद खे अलॻि फोन कयो आहे। छा लाइ? त मुंहिंजी बिरादरीअ जहिड़ो बंदी न कयो आहे। केरु विढ़ियो आहे रेस? असां त जहिड़ो ई न कयो आहे। शपन वियो आहे कासिम जे घर, पुछींसि। रेस मां इन कासिम खां कोन टुटजा। जिथे बि मिलियो न उते कटी कंदोमांसि, उते। चओ त ही शपन शेर आहे, शेर। अरे शहबाज ख़ान जी तव्हां कूक ते हक़ आहे न? हली कुकू करे किबला। पाण न चवंदा आहियो शहबाज खान पाण जी फ़ैसिले लाइ आमादा थे। अञा छपन मुर्सी न ॾेखारी आहे। ॾेखारियाई त शहबाज खान पाण अची हिते हथ बि ॿधंदव ऐं फ़ैसिले लाइ बि चवंदव। रेस कासिम वारा दादन सां जो विड़ी विया आहिनि, उहो जहिड़ो न आहे छा? दादन खे दॿ हुजे, छा छू ख़ान थी वियो आहे। पर बिरादरी जो त सम्झोसि न रेस। उहो त तुंहिंजे चवण खां अॻु चयो थमांसि त हफ़्ते जे अगरि जरगे जी तारीख़ मिलंदी। इहो त कॾो को ॿुधंदा अचूं रेस। न को तारीख़ थी तय थिए, न की वरी जुर्गो थो थिए। चाचा ज़फर ई कासिम सां मल थियण दे, पोइ जरगा पया थींदा। जरगे में ये रड़ियूं कथा, कूकू कथा त शफन शेर आहे, शेर। इहो त तुंहिंजे चवण खां अॻु चयो थमानि हफ़्ते जे अंदरि जरगे जी तारीख़ मिलंदी। सही थो चवीं शफन, मां बि बेख़बर हूंदुसि। तूं लायो अचु त शहबाज ख़ान लेथड़ियूं पाए, समझे त बहराम बहरा। तुझी रोक कई मुझे नाकामी जो सबब बणिजे थी। न रोकींदे कर मां ॿियनि जी दुआ खां तो मां जी दुआ मुझे लाइ अहम आहे। ॼण शीहे जी दीवार घेरियल हूंदी, दुश्मन वस कंदो पर टुटंदी कोन। मां दुश्मननि जा तूनाड़ भञी कामयाबी माणींदुसि। मूं सठो आहे दादन। मां नथी चाहियां ये फसाद ऐं जहिड़ा। ही फसाद फना जी फूक आहिनि। घर वेड़ा ॻोठ तर वीरान ऐं बर्बाद करे छॾींदा आहिनि। तूं मुंहिंजी मीरास आहीं, मीरास विञाइण दानाई न आहे। दादन वटि मां जो क़दुर ऐं एहसास आहे अम्मा, पर हिन जो इहो मतिलबु न आहे त कंध झुकाए जीअं ज़ियातूं सां ऐं चुपचाप वेठो रहां। डॉक्टर सत्तार शाह लतीफ़ जो बेत न ॿुधाईंदो अम्मा त हाणे भाला फिर भाकुरे, आॾी ढालम ढार, मथां देख दरार, मार त मतारो थी। छो चयो आहे शाह लतीफ़ ईअं त सरियाम बेट पाईअ सां विड़,
उठर ऐं अटकलूं छॾे सिद्धो थी विड़त बहादुर मञाए। छा इहो सभु कुझु शाह लतीफ़ फॾा ऐं फसाद फैलाइण लाइ चयो आहे? न मां, लतीफ़ नाइंसाफ़ी, बेवाजिबी ऐं थींदड़ जबर खिलाफ़ साम्हूं थी लड़ण ॼण ईमान जी सचाई ॿुधाए थो। शाह साहब ज़ाती इनाम जे लाइ बहादुरीअ सां विढ़ण जो सबक़ नाहे ॾिनो, वॾे मक़सद जे लाइ चयो आहे, ज़ाती झगड़न लाइ न चयो आहे। मां इहो थी सम्झां, वधीक तुंहिंजी मर्ज़ी। अम्मा, मां पाण सां थियल नाइंसाफ़ी विसारे न सघंदुसि। जेको पाण सां खर ऐं दर सां थियल नाइंसाफ़ियुनि लाइ कुझु बि न करे सघंदो, त उहो अम्मा कंहिं वॾे मक़सद लाइ छा करे सघंदो? मां सभिनी खे ॿुधाईंदुसि त तदन मौत आहे, मौत डरणो नाहे। दाणो पाणी तो ॾिजाए। मुमल जी अम्मा। ये के मां थी पानी दे। हाज़िर अम्मा, खोड़क। चवां तोखे, तू वरी मुमल खे चवी? मुमल भी पानी दींदई, को ज़हर कोन दींदई जो भुक जी थो गालाई। गालाई कीअं थी? हां, जी गालाईंदी आ, ॿियो कीअं थी गालाया? बाबा, पानी वठ। तू अम्मा सां न पुॼंदे। ही वरी ॾिस। अम्मा जाई तो चवां थी। अम्मा, माण्हुनि जो ख्वारी खाधो ॾिजां, न त डड़े रखांसि। छा धाणो मूंखां ज़ोर थी दी? धाणो तोखां ज़ोरा सोरा बे हथ लाए ॾिस, धाणो धणकी आ, न धणकी ना है। चयुमि न त माण्हुनि जी ख्वारी जो सोचे चुप थी थो वञा, न त ईअं बसि नूर विञाए छॾी। न ॾे चुचड़ियूं, पोइ वरी ॾुख कंदे। अम्मा, अम्मा हे ॾिस, खणी माठ भी कर। बाबा वेचारे खे घड़ियूं घर में सुख जो साह भी नथी खणण ॾे, बस को चप चोरे तो ऐं माखी वांगुर चिंबड़ी थी वञे। ते विच में न ॻाल्हाइजे मुमल, मता पोइ ॾुख थियई। वरी भी मां कमींदई, मां सां न फिटाए, न त ख़बर अथई धाणो धणकी आ, न धणकी ना है। मां अम्मा कुछ लिहाज कजे। ठायो हाणे, छॾ नसीहतूं, वञू थी चांहि ठाहिया। शफन अचे त चवांसि त करे सायो, न त तूं पी जे पारां मुंहिंजे लाइ मुसीबत बणिजी वेंदी है। ॾिसी छा थी, उथ वञ, चांहि जो चुको ठाहे आणे ॾे। हा मां, मुंहिंजी तुंहिंजे आॾो कहिड़ी मजाल। मुंहिंजी तुंहिंजे अॻियां कहिड़ी मजाल। कमालानी ज़मीन वेठो तो खोटरी। दाल न पुछ टांडाणी। पुछी भी छा कंदुसि ड्राड़ी खां? मां ड्राड़ी आहियां। ड्राड़ीअ जो भी अबो निकिते बा, अबो। घटि वधि न चओ टांडाणी, त ईअं टिंडुनि में पढ़ाया आहीं, वती छेणनि में लिकंदो। आही सही ड्राड़ी ऐं बटाकी। ड्राड़ी न, नया आही नया आही। अरे मूंसां ड्राड़ आई आई त मां वञा तो मिस्र ऐं रूम, हिते वती तो वाली चटींदो। इने फिकर में त ज़मीन तो खोटा टांडाणी। हाँ, अरे रोई तो। हाँ यार टांडाणी, वीजा है पासपोर्ट लले जा कढिया। अरे यो किथे? कराची में मां बर्बाद थी वयसि। अरे कूड़ानी न रो, मूंखे भी रोअण थो अचे। जेकॾहिं मां रुनो सां न त असली माठी न कंदो सां। हा अरे रो तो दे, ॾोकड़ किथां आणिया ऐं नओं पासपोर्ट ठाराया ऐं विज़िट वीज़ा वठा। हण कूड़ा हण, पर यार मूंखे भी रोअण अची वियो आहे यार। हाणे भली तूं वेठो रो, मज़े ते फ़क़ीर। पर मां रोअण बंदि कयां त पोइ फ़क़ीर वञे न। वॾो में धमाली लाओ है, मूंखे रोअण पाण वञी तो।
शेर दिल शिकार थी वियो। अज गोहर तू न फासी रेस के बुधाया तो भागेलो भत लगो पियो आ। बुधाए पुलिस के तो पुलिस खाई करे ठाओ। मुझे मां वनी विड़ ए वीडियो आ जन ट्रक मां रिढ किरी आ। मासी शहबाज खान पई मुंह पई। शहबाज खान के खबर आ त दादन मौत आ। मौत डरनो ना है। दादन पुट तू भी फिलहाल इते नाच। छो मासी? हिक त मामे सां विड़ियो आहीं सो डमरियल आ। ॿियो त ॻोठ वारा ॿीहर कावड़ में अची करे हमलो कंदा। हुननि जे हमलनि खां टिजा न नूरी त अचा ई कोना। उन्हनि हमलनि जो हिसाब अलॻि त शहबाज खान खां तव्हांजो हिसाब बि अलॻि वठंदुसि। तॾहिं बि एहतियात ज़रूरी आहे दादन। तू हिते अच ई न, सब्र ई तोखे न छॾींदो। मासी जेकॾहिं न तव्हांजी दिलि नथी घुरे त पोइ खणी मां न ईंदुसि। बाक़ी न साबिर या कंहिं ॿिए जो डपु न ॾे। अम्मा तो दादन खे नाराज़ करे छॾियो। थियण ॾिस नूरी, साबिर सां विड़ियो आ, इहो सुठो कयो अथई। कावड़ अची वई हूंदसि, मामो बि हूथरो आ। माट करे साबिर हूथरो आ ऐं दादन सही कयो आ। बेवकूफ। मासी दादन हेॾा आयो छा? दादन हेॾा? हाँ असां खेसि ईंदे ॾिठो आहे। भुलियो हूंदे बादल। या तू थी बुलाई मासी, मुंहिंजी नज़र चिटी आ। हूं तो हिते त न आहे, तू पाण ॾिसी पियो। हा न बादल, हुजे त हिते ई हुजे हा न। ठीकु आहे मासी, ॾिसूं साबिर वेंदो काॾे। बाबा से शेर दिल त पंहिंजी मदद लाइ ईंदो हो। मां गलत बयान पियो कयां सचू साहब? हाँ शेर दिल चए 10 लख इनाम रखियल हो ऐं गोली जो ऑर्डर बि जारी थियल आहे। मारजी वियो आहे। ख़बर न आहे त कंहिं मारियो अथसि, पर मूंखे लॻे थो त पंहिंजे टोले मां या कंहिं ॿिए टोले मां लॻी अथसि। इहो तुंहिंजो फंक्शन आहे त मुक़ाबिलो ॼाणाईसि या ॿियो कुझु? ख़बर पवंदे ई इतला मुनासिब समझो। ओके 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 बाबा से शेर दिल त पंहिंजी मदद लाइ ईंदो हो। ये अंधे या बिड़क बि ॿार न कढजाए, बेवकूफ़ खे जा। ठीकु आहे बाबा साईं, ज़ारी ज़ारी हारजण जहिड़ो न हुयो, पर को ओचितो वार करे वियो अथसि। बाबा साईं पुॼी ईंदी आहे न त वॾा वॾा दिलेर बि विछाइजी वेंदा आहिनि। जाई थो चई गोर, पर अहिड़नि जूं 8 अखियूं हूंदियूं आहिनि। कम करे ॾेखारिया, पर पुॼी आयसि, पूरो थी वियो। अरमान आहे त पंहिंजो कमु अधूरो रहिजी वियो।
पहले अरे वट केरा ये अरे वट वायरा जल्दी कर जफर दादन जफर जमरक कासिम करंटा दादन मौत नहीं संभाल जफर संभाल तो मोन जी सार थोला इनके खबर ना है तो ही कासिम करंटा जफर वार करे वे जफर वार हिम्मत कर कासिम मैदान नहीं छड़नो दादन मां मरा है तू बुधाए छो तो मरी जो मतलब छा है त मां भजा मुखे वठी हल यार बबला जिनन जो बिगड़ी उडारे पे हलंदुस यार तोखे मुंजो ख्याल ना है कासिम मां कम करण छडे वई आ हौसलो जफर हौसलो धक्की मां भी आया धक्की यो दादन न निकल गुर्दे उसी कर कासिम हेॾा फायर था अचनि बादल वारा न हुजनि पीछा तव्हां ज़ख़्मी आई छा न दादन वार करे वियो अचीस न त अॻु वठूं न बादल न तकड़ न कयो पहिरीं असांखे अस्पताल पुॼायो हा बादल कासिम सही थो चए पहिरियां ठीकु थियण दे पोइ सही थी करे इन्हनि जे घर मथां चढ़ाई करणी आहे अगना जी बाबल तो गाल वज़नाइती कई आहे बाबल असी आहियूं वज़नाइती माण्हू त ॻाल्हि बि त वज़नाइती कंदासीं न ख़बर आहे वज़न जी ॻाल्हि कम जी कई जीअं चई तीअं करे छपन जोर न ॾेखारिया तूं करे ॾेखारे छपन जे पेरनि हेठां टांडा अचनि त टिचकी दादन खे टिचकाए अची वेंदसि टांडा बाबल राब खे सट कोड़े उछलिया तो दादन ते त छपन वरी दादन खां धमाल कढे पकड़े पटको धूड़ कंदो साए पटको बधाई कोन बाबल त धूड़ छा कंदो नथो चवाए चओ बाबल रख ते रिया त कजे ई न मां त कोन कया तोखे जेको चए में सो करे जरगे खां अॻ में क्या जरगे में वक्त पियो आहे दादन खे सोड़ो कर त समत में अचे समत में आयो ई नाहे बाबल मथा जरगो मथा अची वञे पोइ वतो माज़रतूं कंदा अगन अरे रहिया ॻाल्हि न दोहराए दलाई आहे न फैंटी तो कम करे ॾेखारे त दादन पाण चवे त बहराम बहरा नकर नकर थाणो मामलो हिक पासे थियण दे मामलो हिक पासे थियण दे छा मतलब कासिम वारनि जो निबेरो थियो ई न आहे तूं वरी शफन जी बुकी जी ॻाल्हि थी करी छा निबेरींदे छा जो निबेरो कासिम वारनि सां कासिम वारनि जो भला वञे छा कुझु न वञे हुननि जो पर ॻाल्हि त हिक पासे थिए न बस ॼाण इहो जरगो थियो ॻाल्हि हिक पासे थिए त पोइ सोचजे न निकाह विझी छॾे मञ मुंहिंजी हिन निकाह थी वियो त मामलो ई ख़तम जरगे में सभु कोई चवंदो त हाणे छोकिरी कीअं वापसि थींदी थाणो ॻाल्हि त दानाई वारी कई थी पर छॾींदा त वरी बि कोन भला जेकर ॾंड चटी विधो न त भरे ॾींदासीं न
इहा त पक थींदी न त मूमल हिते रहंदी। मूमल हाणे हिते ई रहंदी, छा बि थिए धाणो। रही ॻाल्हि त ॿिन्ही जो निकाह करे छॾण सां ख़ातिरी थींदी, का गिहल न थींदी। तॾहिं त चवई थी त सायो कर, पोइ मता पछताईंदो रहिजी वञी। शफ़न सां सलाह करे पोइ ईअं ई था कयूं भला। सलाह वरी छा कंदे, ॿई राज़ी आहिनि। जेकॾहिं न बि थिया त पाण ई राज़ी थी वेंदा। तूं चेल खण त कम थिए। मुंहिंजी चेल खे छा थियो? वाह वाह, सदाईं वती तो पेर गेलींदो, वरी चवी थो मुंहिंजी चेल खे छा थियो आ। हाणो सां तो पकाई करी, हाणो धणकी आ, धणकी ना है। नूरी, साबिर यको ना आयो आ। अम्मा, मूंखे लॻे थो खेस मारियो न वियो हुजे। खुदा ख़ैर करे, मस त पेर ते आयो हुयो। अम्मा, मामे जो पेर ते अचण शहबाज खान ऐं मीरल लाइ अणवणंदड़ आ। शहबाज खान ज़ालिम आ, मां कुझु कंदे देर न कंदो। कीअं पतो पवे? अम्मा, बादल खे चइजे। सो बि अचे न, साबिर जे घटि वधि चवण जे करे बादल हेॾा अचे ई कोन थो। अम्मा, बादल असां जे करे मामे जूं ॻाल्हियूं दिल में न रखंदो, ईंदो, ज़रूर ईंदो। जेसी ताईं अचे तेसी ताईं साबिर अलाए कहिड़े हाल खे पहुचे। अम्मा, छा थो करे सघिजे। असां त हिकु मुसीबत टरे थी त ॿी मुंहुं थी कढे। सोचे सोचे सुडकी सुडकी मस पार था पऊं त अॻियां ॿी का खाई थी अची वञे। नूरी, साबिर खे कुझु थियो न त ॾाढो ख़राब थींदो। अम्मा, ख़राब या कड़ो, अॼु ताईं सठो अथम। रब कार साज़ आ, तूं दिलगीर न थी। अम्मा, आथतूं इलाज न आहिनि नूरी। अम्मा, बेवसीअ में आथत ऐं दिल जो ई इलाज आ। तूं भी हमेशा आथतूं ई ॾींदी आई आहीं न अम्मा। मतां बादल खे रहम अची वञे ऐं असांजे भागन में अची वञे त सोलाई थी पवे। खुदा करे बादल अचे, न त साबिर मारजी वेंदो। अम्मा, चयुमि न त रब सणाई कंदो, रब बाझारो आ, बाझ कंदो। तूं दिल न लाए अम्मा। गोड़ गमसान कंदे इनकार कंदे त कातिर हूंदे, तोखे ॿई संग ॼणा पवंदा। मरी वेंदे त हाल कंदे, बाक़ी आज करे त ख़बर ॾिए लाउती वेल नाए यारा जो मौला। तेरी जुकाम मौला जो शाना फड़कियूं नहण फड़कियूं नहण दिए फिटाए न छॾिए, तोखे संग ॼणो पवंदो। तपन संभाले गला कोरे कुत्तर जे मशीन में हूंदे न तो बचंद गोर घंटो मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे तू ये तो चवी, अरे वठोस ॾिसो छा था जो समलनी वठोस त चवे गोहर जानी जिंदाबाद।